सुबह साण उठी पंहिंजे मस्जिद खे साफ़ करणु स्टार्ट थी वियासीं ऐं अकरम ऐं हीअ दोस्त आहे ऐं हिकिड़ो ॿार त वेलाए ऐं मस्जिद खे सॼो क्लीन कयूं था, सॼो साफ़ु कयूं था। तक़रीबन टाइम आहे 11:30 थिया हीअ तव्हां ॾिसी सघो था। बाक़ी माशाल्लाह हीअ असांखे मस्जिद जेकी तयारु करे ॾिना उहा ई मस्जिद आहे। यानी की सफ़ाई करणु त उहा असांजो फ़र्ज़ु थिए थो। असांजे पाड़े में आहे मस्जिद ऐं शाम सुबुह निमाज़ बि असां हिन मस्जिद में पढ़ंदा आहियूं। अलाह जो घर आहे साफ़ु करणु तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। इन जे करे असां स्टार्ट कयो आहे साफ़ु करणु। नकर में वापार थो वणे ऐं सॼो सरफ खां करे तमामु बहितरीनु करणु थो। हीअ पखा लॻल आहिनि माशाल्लाह, हीअ तव्हां ॾिसी सघो था। हीअ टाइम टेबल आहे बल्ब। बाक़ी हीअ पासे में नलको लॻायो आहे, पासे में नलको लॻायो आहे। हीअ टूटियूं वग़ैरह आहिनि, टूटियूं वग़ैरह त कोन थियूं हलनि। नीट क्लीन करांसीं ऐं तव्हांखे ॾेखारियो हाणे साफ़ु करे विया आहियूं। तक़रीबन 70% साफ़ु थी वई, हाणे 3% बाक़ी रहे थी। अभी नमाज में देर लेट हो रही है। हाँ नमाज में कुछ टाइम बचो है, 2-3 मिनट तकरीबन बचा अची। हाँ वञा पियो नमाज ते, नमाज पढ़ी ऐं तव्हां सां मुलाक़ात कयां थो। इंशाल्लाह पोइ अचूं था, मिलूं था तव्हां सां। हाँ सिज भी ग्रुप थियण वारो आहे ऐं सिल थी अज़ान जो टाइम भी थी चुको है। नमाज़ पढ़ूं था, नमाज़ पढ़ी पोइ तव्हां सां मिलूं था। ये असांजी मस्जिद आहे। अस्सलाम वालेकुम जी, क्या हाल है? तबियत से ठीक है? आऊँ है तव्हांजो पंहिंजो अॼु डंड घुमण हिते। तक़रीबन सिज लहण जो टाइम भी थी चुको आहे। अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजो व्लॉग स्टार्ट कोन्हे कयो। अॼु व्लॉग भी स्टार्ट करे वठूं ऐं संगत खां बि हाल वाल करे वठूं। अॼु असां हिते डंड पंहिंजी ते आया आहियूं घुमण फिरण। अकरम आहे, आऊं आहियां, शाहज़ेब आहे, इहे 3 दोस्त असांजा। हा ये डैम आहे बाबा, हिकिड़े क़िस्म जी डैम आहे। और तकर मां तव्हांखे पार्क करणु आहे असां दोस्तो। जीअं तव्हां वेंदो टिकटॉक ते, यूट्यूब ते, नाला क्या चैनल था? सिंधी मुंडा 555। सिंधी मुंडा 555 बराबर में उनखे वञी सपोर्ट कयो, बेल आइकन प्रेस कयो। तव्हांजी महिरबानी थींदी। बस रोज़ इहो 1000 फॉलोवर करायो, वाइट टाइम पूरो करो, तव्हां महिरबानी थींदी। ये दोस्त हाला वाला असांजा माशाल्लाह व्यू तमामु बहितरीनु आहे ऐं सिज लहण जो टाइम भी थी सिज लहण जो टाइम भी थी चुको आहे। तमामु ऐं खिलाइण जी ॻाल्हि इन जे करे थो त हिते मच्छर तमामु ॾाढा आहिनि यार, कसम ख़ुदा जो। ॾे हाल वाला लेगारी माफिया।